मलिक असद सिकंदर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहायत एहतराम डॉक्टर संदीप बख्श साहब, इमरानी साहब, नसीब मिर्जा साहब, स्टेज पे बैठे मुंहिंजा दोस्त भाइर माइट ऐं थाणे गुला खान जा दाराजी सां रखंदड़ तालुक, शहर सां रखंदड़ तालुक, साथी इंदिरा सभु दोस्त भली करे आया। वॾी महिरबानी, सभिनी खे ख़ुशि आमदीद। मूंखे ॾाढी फ़ख़ुर बि महसूसु थिए पियो, ख़ुशी बि महसूसु थिए थी त अॼु महिराण टीवी तरफ़ां जेको हफ़्तो मल्हायो पियो वञे तालीम जे हवाले सां, अॼु फ़ख़ुर बि महसूसु कयां थो त आउं पंहिंजे प्यारे ॿारनि सां गॾु तालीम जे हवाले सां ही फंक्शन अटेंड करे रहियो आहियां ऐं आउं एहसासु पंहिंजो सम्झां थो। ऐं इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾुख बि थियो त सॼी सिंध मां जॾहिं ही ईंदा आया त किथे बि बकौल हुननि जे त हुननि खे अहिड़ी मोट न मिली ऐं अवां सभु हिते मौजूदु रहियो। आउं सम्झां थो इहो असां एज़ाज़ु सम्झूं था, असां हिन में पंहिंजी घटिताई कोन था सम्झूं। छो त तव्हां तालीम हासिलु कंदा या तालीम जे हवाले सां जेके सेमिनार थियनि था उन्हनि में असां उन्हनि सां सहकार न कयूं जिन्हनि खे तव्हां असेंबलियुनि में मोकिलियो था या तव्हां जूं मोहबतूं असां सां गॾु आहिनि, असां उन्हनि सां सहकार न कयूं त पोइ उन्हनि सां सहकार केरु कंदो? इहो क्रेडिट सॼो ADF जो असांजो चेयरमैन शेख अब्दुल्ला परवेज़ मेमण जेको महिराण टीवी जो हिते छोकिरो आहे, ऐं उन खां पोइ इहो क्रेडिट सॼो असांजो गुलाम नबी मोहराई जेको मुंहिंजो दोस्त आहे, उहो पर्सनल दोस्त आहे। जॾहिं इलेक्शन में मूंखे सरकार हिते इलेक्शन में बीहणु कोन थो ॾिनो तॾहिं आउं गुलाम नबी मोहराई जे फ्लैट में रहियल हुयुसि। हुन माण्हू जा मूं ते थोरा आहिनि, उहो अहसान आहे। अहसान लाहिजनि न सघंदो माण्हू त ॻाईंदो ज़रूरु आहे। त साईं हुजे हा त आउं हुनखे साम्हूं सभिनी जे तरफ़ां शुक्रिया अदा करायां, छो त अवां उहा महिरबानी करे इलेक्शन ते मूंखे खटराई पर राहियो मूंखे हिन, उहे हुनजा थोरा असां ते आहिनि। एजुकेशन जे हवाले सां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट में मुंहिंजा 8 साल गुज़रिया। आउं सम्झां थो असांजे हिन मुल्क में 3 शयुनि ते ज़ोर ॾियणु खपे। पहिरीं हेल्थ, एजुकेशन ऐं अमन अमान ऐं पाणीअ जो मसइलो, इहे 4 शयूं अहम हूंदियूं आहिनि। मूं जॾहिं चेयरमैन जी नाज़मीन जी उहिदो संभालियो त मूं उन्हनि खे पंहिंजो चैलेंज करे क़बूल करे खयो ऐं मूंखे इहा फ़ख़ुरु अॼु महसूसु थिए थो त छो त अमन अमान हूंदो त तव्हां तालीम बि हासिलु करे सघंदा। अमन अमान ई न हूंदो त तालीम किथां हासिलु थींदी? छो त असीं चाहियूं था, असां उहो कल्चर नथा करणु चाहियूं जंहिं कल्चर में इहा शइ मौजूदु हुजे त हिते जा माण्हू भले जाइल हुजनि ऐं असांखे वोट ॾींदा रहनि। छो त असां इंडस्ट्रियूं न हणायूं, छो त उते ॿिया माण्हू अची वेंदा, असांजा वोट घटिजी वेंदा। न, वोट मोहबत जो आहे, वोट हुकुमरानीअ जो न आहे, वोट मोहबत जो आहे। पर जे अलाह जे तरफ़ां सवली हूंदी, मुर्शिद लाल जी दुआ हूंदी त धारिया बि असां सां मोहबत कंदा। अवां भाउरनि असांखे एॾी मोहबत ॾिनी जो असां अॼु फ़ख़ुर सां पाकिस्तान जे कंहिं बि जॻह में वञूं था त अव्हां जे नालनि सां असीं सुञाणियूं वञूं था। ऐं सलाम थो पेश करियां तव्हांखे त तव्हां माण्हुनि, तव्हां सचा माण्हू आहियो, तव्हां मोहबती माण्हू आहियो। तव्हांजे लाइ अमन अमान त का ॻाल्हि ई कान्हे, छो त तव्हां जूं माऊं भेणूं आउं सम्झां थो मुंहिंजूं माऊं भेणूं आहिनि। इहो मुंहिंजे फर्ज़ में शामिलु हुअणु खपे, इहो मुंहिंजे रत में शामिलु हुअणु खपे, इहो मलिक असद सिकंदर जी गैरत में शामिलु हुअणु खपे। पर जे इहे शयूं असां में न आहिनि त असीं सम्झूं था त पोइ असां तव्हांजा न वाली वारिस आहियूं, न असां तव्हांजा नुमाइंदा आहियूं, पोइ असां बेकार ऐं नालाइक़ आहियूं। इहो असांजे फर्ज़ में शामिलु हुअणु खपे त तव्हांजे बचनि खे असां पंहिंजा बचा सम्झूं। अलाह जी महिरबानी सां मूंखे फ़ख़ुर सां चवणो पए थो त असांजी इन कोशिशुनि सां
अॼु इहो अमन अमान क़ाइमु आहे। असां अपर साइड जो अमन अमान ॾिसूं था, असां ॿियनि शहरनि जो अमन अमान ॾिसूं था, त कोहिस्तान जी वादीअ में जॾहिं अचूं था त असां सुख जो साह खणूं। ऐं उहो क्रेडिट सिर्फ़ु मलिक असद सिकंदर खे कोन थो वञे, उहो क्रेडिट अव्हां खे वञे थो, छो त अव्हां जे साथ सां इहो सभु थिए थो। तव्हांजे साथ न ॾियो, असां लोफरनि जी पुठि भराई कोन कंदा आहियूं। लोफर हूंदो आहे, चङो हूंदो आहे, चङे खां चङाई थींदी, लोफर खां कॾहिं चङाई कान थी। जे असांखे थिए इनशाला इहा डिमांड तव्हांजी पूरी कराईंदासीं। मूंखे इहा बि ख़ुशी थिए थी त हिकिड़ो छोकिरो हो जेको कैडेट आउं नाज़ुम हुउसि, मूंखे कैडेट कॉलेज पिटार जे प्रिंसिपल फ़ोन कयो, कि आपके एक बुला खान का लड़का है जो मेरिट पे सिलेक्ट हुआ है, मगर उसके पास पैसे नहीं है कि वो हमारे पास एडमिशन ले सके। मैंने कहा पैसे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट देगी, आप इस लड़के को रखें। वो पैसा असां भरिया डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वारे, अॼु अल्लाह जी महिरबानी सां उहो पिटारियल थी निकिरंदो, वो थाणे बुला खान जो नालो रोशन कंदो। त जेको टैलेंट आहे, टैलेंट खे हमेशह मूं सपोर्ट कई, खां उहो टैलेंट क्रिकेट में हुजे, का उहो रांदीगियुनि में हुजे, चाहे उहो पढ़ाईअ सां हुजे, असां उनखे हमेशह उनजी पुठि भराई कई। पर आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु चवंदुसि, जेके हिते असांजा स्टूडेंट्स बि वेठा आहिनि, हिते जा टीचर्स बि वेठा आहिनि, असांजा हिते जा नुमाइंदा बि वेठा आहिनि, ऐं पेरेंट्स खे इहो चवंदुसि त पंहिंजे छोकिरनि खे इन ॻाल्हि खां सख़्तीअ सां मना कनि त उहो कॉपी कल्चर खां पासो कनि। जो अॼु कॉपी कल्चर न हुजे हा त अॼु असांजा छोकिरा थाणे बुला खान में सभु पास थियनि, पर कॉपी कल्चर जे करे मूंखे अफ़सोस आहे, छो त सिंध सां बदनसीबी इहा आहे त हुननि जो लिटरेसी रेट तमामु घटि आहे। असां लिटरेसी रेट खे मथे आणणु चाहियूं था, असीं चाहियूं था त अव्हांजा ॿार पहिरीं अचे। आउं अॼु फ़ख़ुर सां चवां थो, मूंखे सियासी हिसाब सां इलाही माण्हुनि अची चयो साईं असांजा छोकिरा पास कराए, मूं चयो न, इहो कमु न मूं कयो आहे, न इहो कमु आउं कंदुसि। भले तूं मूंखे वोट ॾे या न ॾे, इनशाला वोट मूंखे ॿिए हंधा बि मिली वेंदा, पर ग़लति कमु मां न कंदुसि। असां फाइट कयूं पिया, असीं पंहिंजी ईमानदारीअ सां, पंहिंजे सम्झ सां, पंहिंजे जेके बि गवर्नमेंट जे वसाइल जे हिसाब सां, पर छो त माहौल हेठां खां मथे ख़राबु आहे, रुगो हिते न आहे ख़राबु। लिटरेसी रेट तव्हां ॾिठो त असांखां ठटो त अञा बि हेठि आहे, लिटरेसी रेट में दादू अञा मथे आहे। ऐं जॾहिं दादूअ जो नाज़ुम हुउसि, हाणे साईं नबी बख्श साहिब खे इहो ॿुधाइण थो घुरां त जॾहिं दादूअ जो नाज़ुम हुउसि, हीअ असां ईडियो, असां पंहिंजी महिनत सां 30 करोड़ रुपया बचाए जेके एजुकेशन वारा खाईंदा हुआ, जेके मूं वठी गवर्नमेंट खे ॾिना, तो गवर्नमेंट खे मूं इहो चयो त इहे 30 करोड़ मूंखे ॾियो त आउं ग़रीबनि खे पाणी ऐं स्कूल ठाराए ॾियां, पर उहे 30 करोड़ हुन मूंखे कोन ॾिना। पर असांजी ईमानदारीअ में त को शक न हो। तव्हां पाण सोचो त असां एजुकेशन लाइ केतिरो पिया पतो ॾियूं। एजुकेशन हिते जो हिकिड़ो सुतून, असांजा ॿार पढ़ंदा, उहे मथे ईंदा, फ़ाइदो कंहिंखे थींदो, असांखे थींदो न, कोहिस्तान वासियुनि खे थींदो। त आउं उनखे इहा ॻाल्हि चवंदुसि, कॉपी कल्चर खां छोकिरनि खे पासो कराए। ऐं टीचर हज़रात खे बि इहो चवंदुसि, महिरबानी करे थोरो घुमण फिरण ते बि ज़ोर घटि ॾियो, पढ़ाईअ ते ज़ोर घणो। ऐं नाला कंहिंजा कोन थो खणा, न कोई कंहिं ते का तनक़ीद कयां थो, मुंहिंजा सभु भाइर आहिनि, सभु टीचर ख़राब बि कोन्हनि, कुझु रेशो सुठा न आहिनि, कोन था पढ़ाइनि, मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे। ईअं न कनि, हिन बच्चनि खे पंहिंजो बच्चो सम्झनि। वाकई कोहिस्तान में तकलीफ़ आहे, असां लेडीज़ टीचर जो त तमामु घणो प्रॉब्लम, असां हल किथां कयूं? ॿाहिरियूं टीचर्स हिते रहण लाइ तयारु कयूं, मंगलाणी स्कूल खे हलाइण जी असां केतिरी कोशिशि कई, ऐं हुन में पाण आयसि, हिते डॉक्टर साहब वारा वेठा आहिनि, उन्हनि जी काविशुनि सां, पर उहो डेली उन्हनि खे आउटबैक करणो थो पियो। त असां लाइ हिते काफ़ी प्रॉब्लम आहिनि, असां लाइ हिते एजुकेशन एॾी सवली न आहे। कोहिस्तान में प्रॉब्लम एजुकेशन जो, पाणीअ जो, हेल्थ जो। ऐं पाणीअ में आउं बिल्कुलु फ़ख़्र सां चवां थो त कोहिस्तान में आउं 80% खां 90% पाणी ॾियण में कामयाबु थी वियो आहियां। इहो मूंखे अॼु फ़ख़्रु आहे इन ॻाल्हि जो। पर अॼु मुंहिंजी तकरीर का अहिड़ी सियासी तकरीर कान्हे, हीअ तकरीर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एजुकेशन ते आहे। ऐं असांजी तकरीर छा हूंदी? जिते डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़ा माण्हू वेठल हुजनि, जेके हिन सिंध जी तारीख़ जा हिकिड़ा हिसा आहिनि, उनजे साम्हूं असां छा ॻाल्हाईंदासीं? असां में असांजी उनजे साम्हूं का हैसियत हुनजे साम्हूं न आहे। तंहिंजे करे मूं दोस्तनि खे चयो, बाबा पहिरीं मूंखे ॻाल्हायो, छो त हुनजे पुठियां आउं छा ॻाल्हायुसि।
आउं सम्झां थो त मलिक ख़ानदान जो फर्ज़ ज़रूरु आहियां की मूंखे एतिरी बि ख़बर न ऐं मूंखे बि डॉक्टर खां ई ट्यूशन वठणो पवंदो पंहिंजी तारीख़ सम्झण लाइ। डॉक्टर खे अलाह हयाती ॾे, इनशाला टाइम वठंदासीं, डॉक्टर साहब सां मिलंदासीं, पंहिंजी तारीख़ जे बारे में बि ॿुधंदासीं, पुछंदासीं। अवां कोहिस्तान माण्हुनि जी सपोर्ट मूंसां गॾु रही आहे। अवां पंहिंजे ईमान रखो, तसली रखो, तव्हांजे हर कम में मलिक असद सिकंदर तव्हां सां गॾु आहे। चाहे उहो तालीम हुजे, चाहे तव्हांजे इज़त जो मसइलो हुजे, चाहे तव्हांजे गैरत जो मसइलो हुजे, चाहे उन में अमन अमान जो मसइलो हुजे, मलिक असद सिकंदर मरण घड़ीअ ताईं जेको वचन कयो आहे तव्हां सां गॾु हूंदो। वॾी महिरबानी तव्हांजी। अॼु इहो सभु कुझु हिमत कई आहे। मूं सुबुह चयो त ग़रीब ॿारनि लाइ हिते हिननि खे सपोर्ट कर, त 20,000 जो चेक आंदो, जेको हिते जे ऐं अब्बास फाउंडेशन वारनि हिननि खे चवंदुसि त हू हिते हिननि में विरहाइनि। ऐं पंहिंजे तरफ़ां बि ही जेके नंढड़ा ॿार आया उन्हनि खे 25,000 रुपया ॾींदुसि, त उहो जिन टेबलूं पेश कयूं या हिते जेको प्रोग्राम कयो उहो बि असां अब्बास वारनि खे ऐं हुननि खे ॾींदासीं, त जीअं ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए। ऐं हौसला अफ़ज़ाई करण लाइ असां तयारु आहियूं। तव्हां उथो, असां तव्हां सां गॾु आहियूं। हुकूमत लेवल ते, लठ में, डंडे में, हर लेवल ते गॾु आहियूं, पर ॿारनि खे ज़रूरु पढ़ायो। इहो मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु ताक़ीद सां चवां थो कि तव्हां मूंसां मोहबत रखो था, पंहिंजे ख़ुदा सां मोहबत रखो था, त ॿारनि खे ज़रूरु पढ़ायो। वॾी महिरबानी। थैंक यू।